ॿुधायो वियो आहे। बिल जे मतन में चयो वियो आहे त 18 सालनि जे नौजवाननि जी शादी न कराइण ते 500 रुपया दंड विधो वञे। खुशखबरी मुर्शिद को बताता हूँ। मुर्शिद साईं, बड़ी खुशखबरी आपके लिए लेके आया हूँ। कौन सी खुशखबरी लेके आए बताओ? अभी दिखा दूँ आपको। दिखाओ। देखो ये बिल जे मतन में चयो वियो आहे त 18 सालनि जे नौजवाननि जी शादी न कराइण ते 500 रुपया दंड विधो वञे। ये भी 18 साल लड़के की शादी हो रही है यार, वो मैं भी करूँ ना मुर्शिदी, मैं भी छोड़ दूँ ना।